अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। जीअं तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो उदास इमरान नबी जे नाले सां। सो जंहिं बि दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब या बेल लाइक न कयो त बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं असांजी हर वीडियो जी अव्हां दोस्तनि ताईं नोटिफिकेशन पहुची सघे। दोस्तों, असांजी हमेशह इहा कोशिशि हूंदी आहे त अव्हां दोस्तनि लाइ तमामु दिलचस्प वीडियो आणींदा। दोस्तों, असांजी जेका अॼु जी वीडियो आहे उहा सिंध जे मौजूदा मशहूरु फ़नकार ग़ुलाम हुसैन उमराणी मुख़्तलिफ़ आहे। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी जो जनमु बलोचिस्तान जे इलाइक़े ओस्ता में थिए थो, जिते हू गुरबत जी ज़िंदगी गुज़ारणु शुरू करे थो। जॾहिं ग़ुलाम हुसैन नंढो हो तॾहिं हू पंहिंजे ॻोठ में ॿकरियूं चारींदो, ऐं जॾहिं त ग़रीब हुयो त संदनि मज़दूरी भी कई ऐं ग़रीब हुजण करे पढ़ी कोन सघे, तंहिं करे हुन राग जी दुनिया अख़्तियार कई। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी जो आवाज़ु नंढपिण खां ई तमामु दिलचस्प हुयो। शुरूआत में जॾहिं ग़ुलाम हुसैन उमराणी कलाम ॻाया त कलाम मुमताज़ मोरई जा लिखियल हुया, सो हुन जी शाइरी जे करे ग़ुलाम हुसैन उमराणी खे मोट सुठी मिली। ग़ुलाम हुसैन उमराणी राग भी कंदो रहियो, मगर कुझु वक़्तु हुन ड्रामनि में भी कमु कयो ऐं कुझु टेलीफिल्म में भी कमु कयो, मगर उन खां बाद हिन ड्रामनि ऐं फिल्मनि खे छॾे पंहिंजी पुराणी फील्ड में कमु करणु शुरू कयो। हिन एल्बम रिकॉर्ड कराया 3, जंहिंमें एतिरी मोट न मिली, मगर हुन जो जेको 5हों एल्बम हुयो उहो हिन जी हिकिड़े गाने आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि कंदार हुजे, सो हुन गाने जे करे तमामु मशहूरु थियो। उन कलाम खां पोइ ग़ुलाम हुसैन जी ज़िंदगी में हिकु नओं मोड़ आयो ऐं शोहरत में ॿिनि फ़नकारनि जी खेसि इज़ाफ़ो थियो। ग़ुलाम हुसैन उमराणी उन खां पोइ तमामु वॾो आर्टिस्ट थी वियो ऐं मुल्कनि में मशहूरु थी वियो। महबूब दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। जंहिं दोस्तनि खे पसंदि आई हुई त कमेंट ज़रूरु कंदा, ऐं जंहिं दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब या बेल लाइक न कया त बराए महिरबानी सब्सक्राइब ऐं बेल लाइक कंदा, जीअं असांजी हर वीडियो जी तव्हां दोस्तनि ताईं नोटिफिकेशन पहुची सघे। वॾी महिरबानी, पहिरीं प्यारनि जी।